हलो चोरी कर चोर भेड़ा चोरी करे तो मुल्क में तू है खड़ो हलो चोर भेड़ा केडी तो चोरी करते हो हलो मानो पिन्नी को घर ठहरा तो चोरी मतो सर मने तो मतो पुलिस के गुरा पुलिस के अरे पुलिस के अरे हटो चोरी करें तो चोरी चोर छपार दिसे मुठा दिसे चोरी छी लगे पे तू कम आए चोरी मारो अरे जी चोर दीवार में मुठा गलाए बियो छा के है ना सही चोरी करे तो यार एकड़ो मिनट बियो तू मुठा गला चालो साथी मोहम्मद याकूब ता चोरी कई है जेको ता कुटिंदा मां चोरी कया पर मां असल चोर ना है मां मजबूरी जे करे चोरी कई कोदारे मैं कारोबार ना कदी मां के मजूरी लग दिया मुझे नन्ना बच्चा मां के गोरा एक के उधार करा मां के भी नहीं पे दुकान तो ना मैं के तर में तू मेरा पैसा नहीं मांगे पैसा न था ता पढ़ेल घणा आयो हां मां इंटर पास आयो पो का नौकरी छो न तो वटे नौकरी मां गरीब आयो बाकी आजकल जे दौर में मुझे रखे के नौकरी वठण दे न था मां वठण न टवायो उन्हें मां के पैसा दे मां का बजा पेट न तो पाले मुझे बचण जो मां के पैसा काना मां इतना साल मुझे पढ़ाई में गुजारियो जेकरे जो मां हुनर सिखा था आज मां चोरी करने ते मजबूर न हो जा तू चोरे से चोर है ता न गाला एकड़ो मिनट गाल बुधाण दियो ता पाई गाल कयो मां कूड़ न तो गाला मुझे को कुछ गला तो मां सच गला तो मां चलो ना छोड़ो मजबूरी में मां के मां चोरी कया कमाए छो न तो वनी हटो घटो कम ना है ते सड़ी और पार्टी ते सुपां जी कमाए तो न ता मेरे मामा मके का बेड़ो कम न तो मिले मां इतना पैसा भी कन त मां पंजो गुजारो कया या पंजो दुकान खोले या मुझे रेड़ी खोले चोरी करण भी त सुठी गाल ना है पो ता चोरी छो कई मजबूर थी करे के मां चोरी मां के घर में अटो कोनो मां नन्ना बच्चा माने तकन में मामा के तो घर जो सौतो ने मगे नन्ना पुत्र पुत्र में वसा के पापा ले मांगे चोरी में खबर भाई चोर अरे बड़ो ना यार बड़ो ना छड़ियो बड़ो ना जल्दी ना से चोर सही चोरी भी मां जी कही थे ता बड़ो ना केंजी थोरे कही थे ता मां खड़ाई नु बस भाई तो कर बियर चोरी न कर दो बाकी एडी महंगाई ता डेडो ना है अजकल मजदूर मानू कमाए तो पेट में पूरो वो कदी खाए तो कदी वे तो ठीक आ रो ना बस ता न कुटी पयो ले बाहर बाहर मगे चार बारने ट्रेन नेड़े ने एकड़ो पुटरा जे गन्नलो मासूम ठीक है रो ना बस वाकई ता सही था चो चोरी को माँ के पेट में ना सीखी नो मजबूरी होंगी का हालात अड़ा होंदा जो चोरी कराइंदा अजकल ॾाढी महंगाई है ता जेके गालियों बुधियों से ॾाढो दुख थियो वाकई ठीक है ता सा इंसाफ थींदो असां ताजो बयान हलाइंदा इंशाल्लाह ता सा हुकूमत जरूर तावन कंदी उठी उठी ता जो कुछ आखिरी बयान जो असां सिंध हुकूमत के दियो या आवाम के ॿुधायो मां सिंध हुकूमत के चवण चाहियां थो त जेके भी हुकुमरान आहिनि त ग़रीबनि जी मदद कनि मुंहिंजा कई अहिड़ा आहिनि जेके पढ़ियल लिखियल केतिरियूं डिग्रियूं हासिल करे वेठा आहिनि
पर मजबूर थी करे ही चोरी कनि था गुरबत सबब। चाहे त तव्हांखे पाण खे ख़बर आहे त महांगाई बि वधी वई आहे, इन जे करे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो राजा गफ़ार। इहो हुयो मिस्कीन मोहम्मद याकूब जेको मजबूर थी करे गुरबत सबब जंहिं चोरी कई ऐं पकतो हुयो ऐं पंहिंजे घर जा हालात ॿुधाया ऐं सिंध हुकूमत खे अपील कयईं त असां ग़रीबनि सां मदद कयो। वाक़ई इन जहिड़ा पढ़ियल लिखियल ॿिया बि माण्हू आहिनि जेके चोरियूं कनि था, जेके नौकरियूं कोन्हनि। वॾी महिरबानी दोस्तों।